Chemistry class now, Bab Saton electrochemistry, सबक पंजो electrolytic cell. आवां chemistry उस्ताद नजुला चन्ना, आवां के सिंधालन स्कूल में भलीकार. असांजो जो लेक्चर जा मौजू आहिनि electrochemical cell, electrolytic cell, applications of electrolytic cell. Electrochemical cell जंहिंजे बारे में असां पंहिंजे अॻे लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त का बि अहिड़ी डिवाइस को बि अहिड़ो सेल जेको कीमियाई अमल जी मदद सां बिजलीअ जो करंट पैदा करे या वरी बिजलीअ जी मदद सां कीमियाई अमल करे त अहिड़े क़िस्म जे ॿिन्ही सेलनि खे इलेक्ट्रोकेमिकल सेल चइबो आहे. असीं गैल्वानिक सेल जे बारे में अॻो पढ़ियो हुयोसीं त अहिड़े क़िस्म जा सेल जेकी कीमियाई अमल पाण अंदरि उन्हनि जो थींदो आहे पर उहे असांखे ॿाहिरि करंट पैदा करे ॾींदा आहिनि. जीअं ड्राई सेल वग़ैरह आहे जेके तव्हां तोशीबा या अहिड़े क़िस्म जी ॿियनि कंपनियुनि जा सेल वठंदा आहियो उन्हनि खे असीं गैल्वानिक सेल सॾियूं था. ॿियो जेको इलेक्ट्रोकेमिकल सेल जो क़िस्म आहे उनखे असीं चऊं था इलेक्ट्रोलाइटिक सेल. Electrolytic cells and electrolysis. In electrolysis, current passes through an electrolyte. Electrolysis जे दौरान छा थींदो आहे त ही इलेक्ट्रोलाइट आहे इन मंझां करंट पास थींदो. Due to this, migration of positive and negative ions towards cathode and anode takes place. हाणे जीअं जो करंट पास थींदो त छा थींदो हिन इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन जूं जेके पॉजिटिव ऐं नेगेटिव आयन्स आहिनि उहे पंहिंजे अपोजिट वारे बरकीरे ॾांहुं गुज़रंदियूं. हाणे जेकॾहिं हिते का टू चार्ज वारी जेकॾहिं का आयन आहे मिसाल जे तौर ते आहे क्लोरीन. हाणे क्लोरीन जे मथां नेगेटिव चार्ज हूंदी आहे. क्लोरीन जे मथां अची वई काटूअ जी चार्ज. हाणे इहो या नेगेटिव आयन काॾे मूव थींदी या नेगेटिव आयन मूव थींदी टूवर्ड्स एनोड छो त एनोड जे मथां हूंदी आहे वाधूअ जी चार्ज. ऐं ॿियो असां वटि आहे सोडियम. हिन ही इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन आहे लूण जो. हाणे ॿी आहे असां वटि सोडियम वारी आयन. सोडियम वारी आयन में छा थींदो आहे त हुनजे मथां हूंदी आहे वाधूअ जी चार्ज. हाणे इहा वाधूअ जी चार्ज वारो जेको आयन आहे उहो वरी पंहिंजे अपोजिट चार्ज वारे इलेक्ट्रोड ॾांहुं मूव कंदो. इहा सोडियम जेका आहे उहा वरी वेंदी कैथोड ॾांहुं. हाणे इहे जेके आयन्स आहिनि इहे पंहिंजे अपोजिट चार्ज वारे इलेक्ट्रोड ॾांहुं माइग्रेशन करणु शुरू कंदियूं. As a result, ions are discharged at their respective electrodes. हाणे इहो छा थींदो इन खां पोइ इन जे नतीजे में छा थींदो त इहे जेके आयन्स आहिनि उहे वञी करे डिस्चार्ज थींदियूं पंहिंजे रिस्पेक्टिव इलेक्ट्रोड ते. हीअ क्लोरीन आई हिते एनोड वटि, एनोड खे अचे करे पंहिंजो इलेक्ट्रॉन ॾींदी ऐं पाण जेका आहे उहा न्यूट्रल थी वेंदी ऐं हितां उहा लिबरेट थियणु शुरू थींदी. सोडियम वरी छा थींदो हिते अचे करे डिस्चार्ज थींदी. इन खां वठंदी इलेक्ट्रॉन पाण पंहिंजो खुटल इलेक्ट्रॉन वठी करे हिते जमो थींदी वेंदी डिपोज़िट थींदी वेंदी. इनखे असां चऊं था इलेक्ट्रोलाइसिस ऐं हिन सेल खे असां चऊं था इलेक्ट्रोलाइटिक सेल. इन मां करंट जॾहिं गुज़रंदो त इहो गुज़रंदो तॾहिं जॾहिं तव्हां इनखे का बैटरी को इलेक्ट्रिक सोर्स ॿियो को का बिजली ॾींदो तॾहिं उहो इलेक्ट्रिक करंट गुज़रंदो ऐं हीउ अंदरि रिएक्शन तॾहिं थींदो. अहिड़े क़िस्म जे सेल खे चइबो आहे इलेक्ट्रोलाइटिक सेल. The type of cell which uses electricity for a non-spontaneous reaction to occur is called electrolytic cell. हाणे अहिड़े क़िस्म जो सेल या अहिड़े क़िस्म जी डिवाइस जंहिंजे अंदरि हिकिड़ो नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन हुजे यानी अहिड़ो रिएक्शन जेको पंहिंजो पाण न थिए पर जॾहिं बिजली जो करंट ॾियूंसि त पोइ उहो कीमियाई अमल शुरू करे त अहिड़े क़िस्म जे सेल खे चइबो आहे इलेक्ट्रोलाइटिक सेल. An electrolytic cell consists of electrolyte in a vessel, electrodes and a battery. इलेक्ट्रोलाइटिक सेल जा वरी ही जेके टे चार आहिनि उहे कंपोनेंट आहिनि. हिकिड़ो त हुन में इलेक्ट्रोलाइट हूंदो आहे, ही इलेक्ट्रोलाइट आहे. ॿियो नंबर हुन में इलेक्ट्रोड हूंदा आहिनि, ही ॿ इलेक्ट्रोड थी विया. ऐं टियों हुन में बैटरी हूंदी आहे, ही वारी जेका बैटरी आहे उहा इन में शामिलु हूंदी आहे. गैल्वानिक सेल में असां पढ़िया हुयासीं ॿ कंपोनेंट, हिकिड़ो इलेक्ट्रोड ऐं ॿियो इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन. पर हिन में टियों बि आहे बैटरी छो त ही नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे. जेसि ताईं हिनखे करंट न मिलंदो त इहो रिएक्शन अॻिते कोन वधंदो. The figure shows that electrons from battery enter through cathode at which positive ions are reduced by accepted electrons. हाणे ही आहे असांजो कैथोड जंहिंजे मथां काटू जी चार्ज आहे. हे असां बैटरी खे शो कयो आहे. जीअं जो बैटरी सां कनेक्ट कंदासीं त हिनखे करंट मिलंदो. जीअं ई करंट मिलंदो त उहो करंट छा कंदो हिननि आयन्स खे पंहिंजे अपोजिट इलेक्ट्रोड ॾे मोकिलींदो. हेठि रिएक्शन शुरू थी वेंदो. कैथोड ते छा थींदो इहे जेके पॉजिटिव आयन्स आहिनि पोटेशियम इहे हिन ते ईंदियूं जमो थींदियूं ऐं उन्हनि जी थींदी रिडक्शन.
रिडक्शन माना गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ये पोटेशियम हिन खां इलेक्ट्रॉन वठी इते ये डिपोज़िट थींदियूं वेंदियूं। ऐं वरी एनोड ते छा थींदो, जेके नेगेटिव आयन्स आहिनि उहे ईंदियूं, उहे पंहिंजो इलेक्ट्रॉन छॾींदियूं ऐं इहा क्लोरीन जेका गैस आहे पाण में मिलंदी वेंदी Cl2 क्लोरीन गैस जी शिकिल में, हितां वरी उहा बुड़बुड़नि जी सूरत में ॿाहिरि निकिरंदी वेंदी। हिन जो मतिलबु आहे त कैथोड रिडक्शन अकर्स, कैथोड ते छा थींदो रिडक्शन, ऐं ऑक्सीडेशन ते छा थींदो, एनोड ते छा थींदो, उन ते थींदी आहे असांजी ऑक्सीडेशन, जेको असां अॻ में जुमिलो पढ़ियो हुयोसीं त एनोड यानी एन ऑक्स, एनोड ते छा थींदो ऑक्सीडेशन, ऐं ॿियो असां पढ़ियो हुयोसीं कैथोड यानी कैच इज़ द रेड केट, रिडक्शन एट कैथोड, कैथोड ते थींदी रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ऐं असांजे एनोड ते थींदी वरी ऑक्सीडेशन यानी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। एप्लीकेशन ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सेल्स आहिनि। इलेक्ट्रोलाइटिक सेल असांजे कहिड़े कमु ईंदो आहे, उन जा मुख़्तलिफ़ जेके इस्तेमालु आहिनि उन्हनि मज़ा असां 5 जेके आहिनि उहे चूंडे पंहिंजे किताब में ॾिना आहिनि, उन्हनि खे बहस हेठि आणींदासीं। नंबर पहिरियों आहे इन जो इस्तेमालु, इट इज़ यूज़ टू प्रिपेयर सोडियम मेटल फ्रॉम मोल्टेन सोडियम क्लोराइड यूज़िंग द डाउन सेल। अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो डाउन सेल थींदो आहे, उन में छा थींदो आहे त असां सोडियम क्लोराइड जो जेको आहे हिकिड़ो घाटो गार उन में दाख़िल कंदा आहियूं, पोइ हुन में सोडियम जेका आहे उहा अलॻि थींदी वेंदी आहे, वञी करे कैथोड सां मिलंदी आहे। हीअ असांजो जेको आहे स्टील जो सिलेंडर आहे पुठियों हीअ वारो, इहो कैथोड आहे। इते आई सोडियम, सोडियम अची करे इलेक्ट्रॉन वरितो ऐं उहा हाणे हिकु एटम जी सूरत में इते जमा थींदी वेंदी, ऐं पोइ उहा मथे गॾु थींदी ऐं उनखे हितां ॿाहिरि कढिबो लिक्विड जी सूरत में, सोडियम असांखे मिली वेंदो। क्लोरीन जेका लूण मां आहे उहा वरी वेंदी तव्हांजे एनोड ॾे, जेको हे ग्रेफाइट वारो आहे। हिते आई क्लोरीन, हिते क्लोरीन छा कंदी, अची करे पंहिंजो इलेक्ट्रॉन वठी करे ऐं पोइ मालिक्यूलनि जी सूरत में इहा गैस मथे ख़ारिज थी वेंदी, हितां असां हिनखे कढी सघूं था। तंहिंजे करे हिकिड़ो इलेक्ट्रोलाइटिक सेल आहे डाउन सेल, इन में असां छा कंदा आहियूं, सोडियम क्लोराइड जे हिकिड़े घाटे गार मां सोडियम अलॻि कंदा आहियूं ऐं क्लोरीन गैस अलॻि करे छॾींदा आहियूं, यानी मेटल सोडियम मेटल ईअं असां हासिल करे सघूं था। नंबर ॿियो आहे, इट इज़ यूज़ टू प्रिपेयर कास्टिक सोडा फ्रॉम aqueous सोडियम क्लोराइड बाय नेल्सन सेल। पहिरियां छा कंदासीं, असां सोडियम क्लोराइड खे यानी लूण खे असां पाणीअ में उनजो गार ठाहींदासीं, aqueous तॾहिं था चऊंसि। हाणे H2O बि मिली वियो ऐं NaCl बि मिली वई, इन्हनि ॿिन्ही मां पोइ वरी असां नेल्सन सेल्स जी मदद सां सोडियम हाइड्रो ऑक्साइड कास्टिक सोडा हासिल कंदा आहियूं। हाणे हे सोडियम क्लोराइड आहे, हेॾां हे OH आहे, हेॾां H आहे, हे H2O पाणी आहे, हे सोडियम क्लोराइड लूण आहे। जीअं जो असां हिनखे नेल्सन सेल्स में विझंदासीं त हिन जी जेका कंसंट्रेशन आहे उहा आहिस्ते आहिस्ते जेका आहे हिक ॿिए खां उन्हनि जा जेके आयन्स आहिनि उहे हिक ॿिए खां परे थींदा वेंदा, विराइजंदा वेंदा, ऐं पोइ रिस्पेक्टिव जेको एनोड आहे वाधू चार्ज वारो, इहो नेगेटिव ज़रड़नि खे पाण ॾे छिकींदो, हीउ जेको कैथोड आहे उहो पॉज़िटिव ज़रड़नि खे पाण ॾांहुं छिकींदो, ऐं हाइड्रोजन गैस जेका आहे उहा ॾिसो त हिते कैथोड ॾे अची करे उन खां इलेक्ट्रॉन वठी करे उहा ॿाहिरि निकिरी वेंदी। क्लोरीन गैस जेका आहे उहा एनोड ॾे ईंदी, उते इलेक्ट्रॉन पंहिंजो विञाईंदी ऐं पोइ उहा ॿाहिरि निकिरी वेंदी। आहिस्ते आहिस्ते छा थींदो, असांजो सोडियम ऐं हाइड्रो ऑक्साइड जेके आयन्स आहिनि उहे पाण में मिलंदा वेंदा ऐं असांखे सोडियम हाइड्रो ऑक्साइड जो जेको डाइल्यूट सॉल्यूशन आहे उहो असांखे हासिल थींदो। इलेक्ट्रोलाइटिक सेल जी टी एप्लीकेशन या इस्तेमालु इहो आहे त एल्यूमिनियम मेटल खे असां अलॻि कंदा आहियूं। एल्यूमिनियम असांखे ज़मीन मां बॉक्साइट या अहिड़े क़िस्मनि जी ॿियनि ओर्स में मिलंदो आहे। छा हूंदो आहे त एल्यूमिनियम ऑक्सीजन सां ज़मीन में मिलियल हूंदो आहे, जीअं जो कढंदा आहियूं त उहा हिकिड़े क़िस्म जो मिलावट हूंदी आहे। हाणे असां हिनखे छा कंदासीं त एल्यूमिनियम ऑक्साइड खे असां छा था चऊं त एल्यूमिनियम असांखे धार थी मिले त एल्यूमिनियम ऑक्साइड खे रिजाए सोडियम एल्यूमिनियम फ्लोराइड सां गॾु असां हिनखे अहिड़े क़िस्म जे सेल में दाख़िल कंदा आहियूं। हाणे एल्यूमिनियम ऑक्साइड छा कंदो, जो हीअ आहे हेॾो असांजो कार्बन एनोड ऐं हेॾां वरी जेका कार्बन आहे उहा वरी कैथोड आहे। हाणे एल्यूमिनियम ऑक्साइड हिन रिएक्शन खे ॾिसो त इहो एल्यूमिनियम ऑक्साइड छा कंदो, इन कार्बन सां जेको असांजो हेॾो कैथोड ऐं एनोड में आहे उन्हनि सां रिएक्शन कंदो त छा थींदो, कार्बन हिन ऑक्सीजन खे पाण सां गॾाए वठंदो, कार्बन डाइऑक्साइड थी वेंदी ऐं एल्यूमिनियम जेको आहे उहो ॿाहिरि असांखे निकिरी करे मिलंदो, उहो प्योर हूंदो, उन में ऑक्सीजन कोन हूंदी आहे। नंबर चौथी एप्लीकेशन आहे त इलेक्ट्रो रिफाइनिंग जेका कापर जी आहे उन जे लाइ असां हिन इलेक्ट्रोलाइटिक सेल खे इस्तेमालु कंदा आहियूं। रिफाइन छो था कयूं कापर खे, छो त इहो इम्प्योर आहे, हे कापर आहे उनजो एनोड आहे पर इहो इम्प्योर आहे, हिन सां ॿियूं शयूं मिलियल आहिनि। हाणे असां छा कंदासीं
त इनखे असां बैटरीअ सां ॻंढे करे हेॾां वरी प्योर कापर जो हिकिड़ो कैथोड रखंदासीं। इनखे जेॾी महिल जो करंट ॾींदासीं त छा थींदो त कापर जा जेके एटम आहिनि उहे हिते पंहिंजा इलेक्ट्रॉन विञाए एनोड वटि ऐं आयन जी सूरत में हेॾे कापर सल्फेट में ईंदा, पोइ वरी हिन ॾे अट्रैक्ट थींदा। इहो कैथोड उन्हनि खे छिकींदो, उन्हनि खे 2 इलेक्ट्रॉन ॾींदो वेंदो ऐं इहे कापर हिते प्योर सूरत में जमा थींदा वेंदा। हीउ वारो जेको कापर आहे आहिस्ते आहिस्ते क्वांटिटी में वधंदो वेंदो, हीउ वारो घटिजंदो वेंदो, छो त इहो कापर समूरो हेॾे हलियो वियो, इन जूं इम्प्योरिटीज़ हेठि जमा थी वेंदियूं। हीउ वारो जेको कापर आहे उहो असांजो प्योर हूंदो, रिफाइन थियल हूंदो। नंबर 5 हिन जी एप्लीकेशन इहा आहे त इलेक्ट्रोप्लेटिंग जे लाइ इलेक्ट्रोलाइटिक सेल इस्तेमालु थींदो आहे। मिसाल जे तौर ते को तव्हां वटि हिकिड़ो चमच आहे या का अहिड़ी चाबी आहे या अहिड़ो को ज़ेवर आहे जंहिं ते तव्हां चओ था त सिल्वर जो या कापर जो या सोन जो असां लेयर चाढ़ियूं, सोन जो जीअं पाणी ॾिबो आहे, हाणे हेॾां स्पून आहे, इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन आहे, हेॾां असां रखियोसीं उहो एलिमेंट जंहिंजो हिन ते असांखे कवर या प्लेट या तओ चाढ़िणो आहे। जीअं ई बैटरी जो असां कनेक्शन ॾींदासीं त रिएक्शन शुरू थींदो। हेॾां वारा जेके एटम आहिनि, मिसाल जे तौर ते कापर आहे त इहे कापर जा एटम हेॾे हलंदा ईंदा ऐं हिन चमचे वटि अची करे उन खां इलेक्ट्रॉन वठंदा, हिते जमा थींदा वेंदा। तव्हांजो समूरो चमचो प्लेटेड हूंदो विथ कापर। ईअं असां हिननि खे इलेक्ट्रोप्लेटिंग में बि इलेक्ट्रोलाइटिक सेल खे इस्तेमालु कंदा आहियूं। हिते असांजो एप्लीकेशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सेल सां गॾु अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।